नाज़रीन आवां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते हींअर पहुतो आहे ॻोठ सुल्तान भट्टी जो वली मोहम्मद भट्टी ऐं संदसि पुटु आरिफ हुसैन भट्टी जिन हिते एहतिजाज कयो आहे त मूं ते ॻोठ में हमिलो थियो आहे ऐं मूंखे मारण जी कोशिशि कई वई आहे। वधीक ई वली मोहम्मद भट्टी पाण आहे, असां हिन खां तफ़सील पुछंदासीं। जी वली मोहम्मद, छा मसइलो आहे? अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ु इहो त वाटर इरीगेशन जो 5CR उतों इरीगेशन जो पानी मुंहिंजी ज़मीन खे आबाद कंदो आहे, जेको 5-6 सालनि खां मुखालिफ़नि बंदि करे छॾियो आहे। अॻ बि हिननि जहिड़ो कयो, जेको बंदूक हयूं वरी क़ुर ते ठा थियो, वकार साफ़ कयो, हिननि वाइदो कयो त वाटर खे असां खोलींदासीं, पर पंहिंजे वाइदे तो फिरी आहे। असां केस लिखायो आहे। सुबुह केरु हुया अॻिलिया? हा, मास्टर गुल भट्टी ऐं रमज़ान भट्टी, विकन भट्टी ऐं नूर मोहम्मद भट्टी। अॼु सुबुह जो मूं वटि छोकिरी नंढड़ी आई त नूर मोहम्मद ऐं मास्टर गुल तोखे चवनि था ॿाहिरि निकिरी अचूं। जीअं मां ॿाहिरि निकितुसि त चौंक ते हिननि जे हथनि में हथियार हुआ, सिधा फेर मुंहिंजे मारण जे इरादे सां कयूं, जेके वीडियो में साफ़ ज़ाहिर आहे। मूंखे ख़ुदा नई ज़िंदगी ॾिनी आहे, ख़ुदा मूंखे बचायो आहे। मां टांकी पाणी वारी में अंदरि घिरी वियो आहियां। गोलियूं जेके आहिनि सिधियूं वयूं अथनि ऐं इहे धमकियूं ॾिनियूं अथनि त जेकर तूं ॿाहिरि निकिरे तोखे मारींदासीं। मां वस वारे अमलदारनि खे अपील थो कयां, SSP दादू खे अपील थो कयां त ख़ुदा वारदात ॾिसी मुंहिंजी FIR कई वञे। मूंखे मारे चुका आहिनि सरेआम चौंक ते, तव्हां ॾिसी सघो था हथियार हुननि जे हथ में आहिनि। नाज़रीन, ही ॻोठ सुल्तान भट्टी जो वली मोहम्मद भट्टी ऐं संदसि पुटु आरिफ हुसैन भट्टी हुया, जिन हिते अची मेराण प्रेस क्लब ते एहतिजाज कयो आहे त ॻोठ में मूं ते हमिलो थियो आहे ऐं मूंखे मारण जी कोशिशि कई वई आहे। अहिड़ा तफ़सील हिन जा असां तव्हांजे अॻियां रखियासीं।